कुल ईरान ऐं अमरीका जे विच में मुज़ाकरात जे हवाले सां इस्लामाबाद में सिक्योरिटीअ जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि। जॻह जॻह ते नाका लॻाया विया आहिनि ऐं हर ईंदड़ ऐं वेंदड़ गाॾीअ खे जेको आहे सो चेक कयो थो वञे पियो। हिन सां गॾु इहो ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में पुलिस जा जेके सर्च ऑपरेशन आहिनि उहे बि जारी आहिनि, जॾहिं त कोम्बिंग ऑपरेशन बि जेके आहिनि से इंतिज़ामिया तरफ़ां कया था वञनि पिया ऐं रेड ज़ोन तरफ़ जेके वेंदड़ रस्ता आहिनि उन्हनि खे मुकमल तौर ते सील कयो थो वञे पियो। असीं हिन वक़्तु नादरा चौक ते मौजूदु आहियूं। जेको रस्तो रेड ज़ोन तरफ़ थो वञे पियो उनखे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। ॿिए तरफ़ इहो ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद में ईरान अमरीका मुज़ाकरात जे ॿिए मरहले जे हवाले सां इस्लामाबाद में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं जॻह जॻह ते जेके चेक पोस्टूं आहिनि उहे क़ाइमु कई वियूं आहिनि। ॿिए तरफ़ जेका पुलिस जी नफ़री आहे उहा वधाई वई आहे। इन सां गॾु पंजाब पुलिस खे बि इस्लामाबाद पुलिस जी मावनत करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। गॾोगॾु पाक फ़ौज जा नौजवान बि इस्लामाबाद में तैनात आहिनि। रेंजर्स ऐं FC जा एहलकार बि इस्लामाबाद में तैनात कया विया आहिनि। गॾोगॾु नूर खान एयरबेस खां वठी रेड ज़ोन ताईं जेको रस्तो आहे उनखे मुकमल तौर ते सिक्योरिटी लेस कयो थो वञे पियो। गॾोगॾु उनजो चेक एंड बैलेंस बि रखियो थो वञे पियो। इन सां गॾु इस्लामाबाद में सिक्योरिटी जा जेके इंतज़ामात आहिनि उहे सख़्तु कया विया आहिनि। 39 चेक पोस्टूं जेके इस्लामाबाद में क़ाइमु कई वियूं आहिनि उन ते वॾी तइदाद में जेके सिक्योरिटी जा एहलकार आहिनि उहे तैनात कया विया आहिनि ऐं हर ईंदड़ ऐं वेंदड़ गाॾीअ जी चेकिंग कई थी वञे पई। चेकिंग खां पोइ ई जेको आहे सो उनखे वञण जी इजाज़त ॾिनी थी वञे पई ऐं इस्लामाबाद रेड ज़ोन तरफ़ जेके वेंदड़ रस्ता आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे। हिन वक़्तु रेड ज़ोन जा जेके 6 मुख्य रस्ता आहिनि उन्हनि खे सील कयो वियो आहे। सिर्फ़ु 2 रस्ता जेके आहिनि से उन्हनि खे खोलियो वियो आहे। हिकु सेरीना चौक वारे पासे वारो रस्तो, ॿिए मरगला वारी साइड वारो जेको रस्तो आहे उनखे खोलियो वियो आहे। बक़ाया जेके रस्ता आहिनि उन्हनि खे मेरिट आहे, नादरा चौक आहे, उन्हनि खे सील कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री जेका आहे सा तैनात कई वई आहे ऐं इन सां गॾु इहो ॿुधाईंदा हलूं त इस्लामाबाद में जेका पुलिस जी वॾी नफ़री तैनात कई वई आहे। इन मौक़े ते इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में कोम्बिंग ऑपरेशन बि जारी आहिनि ऐं मशकूक कई माण्हू जेके आहिनि से उहे बि गिरफ़्तार कया विया आहिनि। इन सां गॾु इस्लामाबाद में ॿिए तरफ़ इहो ॿुधाईंदा हलूं त जेके सिक्योरिटी जा इंतज़ामात कया विया आहिनि वज़ारत दाख़िला तरफ़ां ज़िले इंतिज़ामिया खे सख़्तु हिदायत कई वई आहे त जेके सिक्योरिटी जा इंतज़ामात आहिनि उहे इंतिहाई सख़्तु कया वञनि ऐं कंहिं बि लापरवाही जे नतीजे में जेका आहे सा लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। उन हवाले सां इस्लामाबाद इंतिज़ामिया मुतहरिक थी वई आहे ऐं सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। जॻह जॻह ते नाकाबंदी कई वई आहे ऐं हर ईंदड़ ऐं वेंदड़ गाॾीअ खे जेको आहे सो चेक कयो थो वञे पियो। इस्लामाबाद में ईरान अमरीका मुज़ाकरात जे हवाले सां सिक्योरिटी इंतज़ामात सख़्तु कया विया आहिनि। इन हवाले सां इस्लामाबाद जे मुख़्तलिफ़ मुख्य रस्तनि ते सिक्योरिटी वॾी तइदाद में जेका नफ़री आहे सिक्योरिटी जी उहा तैनात कई वई आहे। जी।